सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जे मोहम्मद इब्राहिम स्टूडियोज़ मां अव्हांखे भली कार चऊं था। अॼु हिकु भेरो ॿीहर असां तव्हांजे लाइ हिकु सेमिनार खणी हाज़िर थिया आहियूं। हिन सेमिनार जो मौज़ू आहे डॉक्टर नबी बख्श खान बलोच जूं सिंधी ॿोलीअ जे लाइ कयल ख़िदमतूं। इहा तव्हांजे लाइ तमामु ज़रूरी डॉक्यूमेंट इम्पॉर्टेंट डॉक्यूमेंट 1882 जेका इंडियन यूनिवर्सिटी कमीशन जी रिपोर्ट आहे त लिखियो आहे त उहे ॿार जेके पहिरीं पंहिंजी मदर टंग में पढ़नि था, दे पिक अप द स्किल ऑफ कम्युनिकेशन। जेको ॿार अहिड़ो आहे न पहिरीं ॻाल्हाइण सिखे सही न, जेकर हुनखे उहा टेक्निक अची वई कम्युनिकेट करण जी त उहा टेक्निक अप्लाई करे सघे थो ॿी ज़ुबान ते। ऐं हुननि चयो त उहे माण्हू जेके पंज दर्जा पहिरीं पंहिंजी ज़ुबान में पढ़ी अचनि था उहे ॿियनि खां वधी था वञनि। आई बिलीव इन इट। या साइकोलॉजिकली एजुकेशनली जेकी बि असां चवंदासीं उन जे बेसिस ते असां हिन में बिलीव था कयूं। ऐं बिलीव थो कयां त ॿार खे पहिरीं पंहिंजी मदर टंग में। हिन सेमिनार में असां गॾु मुख़्तलिफ़ मुहक़िक़ ऐं मुफ़क्किर शामिल हूंदा। अॼु इन मौज़ूअ ते असां मुख़्तलिफ़ मुहक़िक़नि खां, मानवारियुनि शख़्सियतुनि खां हिन सदीअ जे एहदसाज़ मुहक़िक़ जे लाइ राय वठंदासीं। त अॼु असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जा चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब। मां खेनि गुज़ारिश कंदसि त हू अॼु जे सेमिनार जे मौज़ूअ जे हवाले सां मक़सदु बयानु कनि। हिकु इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त अॼु सिंधी ॿोलीअ जे नामियारे आलिम मुहक़िक़ डॉक्टर नबी खान बलोच जी सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतुनि बाबति ही प्रोग्राम थी रहियो आहे। हिन मौक़े ते आउं हीअ बि ॻाल्हि ॿुधाईंदो अञा त छाकाणि त करोना जी वबा आहे, इन जे करे मुख़्तलिफ़ प्रोग्राम जेके असां जा रथियल हुआ या जेका असां रथिया हुआ उहे हाणे उन नमूने सां कोन पिया थी सघनि या कोन पिया करे सघूं, छाकाणि त हीअ बीमारी आहे। तंहिंजे करे उन खां एहतियात करण बि ज़रूरी आहे। पर असां हीअ बहितर सम्झो त उहे जेके असांजा रथियल प्रोग्राम उहे मतिलबु त ईअं जेकॾहिं वॾनि फंक्शन जी सूरत में नथा करे सघूं त उहे कंहिं नमूने सां उनखे अमली शिकिल ॾियूं ऐं उहे प्रोग्राम बि थींदा रहनि। त पोइ असां बहितर सम्झो त उनखे हिन मतिलबु अंदाज़ सां उन प्रोग्राम कयूं। उन में असांजा ॿिया बि डॉक्टर हीअ अॼु जेको प्रोग्राम थी रहियो आहे इहो त डॉक्टर नबी खान बलोच सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतुनि जे हवाले सां आहे। पर इन खां पोइ ईअं ई अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम आहिनि जिन में डॉक्टर ग़ुलाम अली अलाना आहे, डॉक्टर गुरबख्शाणी आहे, ईअं ई भेरूमल आहे, सिराज मेमन साहब आहे, या डॉक्टर अब्दुल करीम संदेलो आहे। अहिड़े क़िस्म जा ॿिया बि जेके आलिम आहिनि उन्हनि जूं जेके सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतूं आहिनि उन्हनि जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते प्रोग्राम थींदा रहंदा, प्रोग्राम कंदा रहंदासीं ऐं तव्हां ताईं उहे सभई प्रोग्राम पहुचाईंदा रहंदासीं। जीअं मतिलबु त हीअ जेको करोना जो जेको बीमारी आई आहे उन में जेको इहो हाल पैदा थियो आहे त असां चाहियूं था त उनजो पूरो थिए ऐं उन में जेको असांजो कमु आहे उहो बि थींदो रहे। सिंधी ॿोलीअ ऐं जो ऐं जग मशहूरु आलिम अदीब मुहक़िक़ डॉक्टर नबी खान बलोच हूअं त सिंधी ॿोली, अदब, लुगत, लोक अदब, लसानियात मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते तमामु घणो कमु कयो आहे। क्लासिक सिंधी ॿोलीअ जा क्लासिकल शाइर मतिलबु त तमामु घणनि मौज़ुअनि ते कमु कयो आहे। पर अॼु जेको असांजो मौज़ू जेको आहे त डॉक्टर नबी खान बलोच जूं सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतूं। डॉक्टर नबी खान बलोच शुरू खां वठी सिंधी ॿोलीअ बाबति न फ़क़ति मक़ाला ऐं मज़मून लिखंदो रहियो, पर पोइ हुन हिकिड़ो सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ हिकिड़ो किताबु लिखियो। ऐं पहिरीं त उहो मक़ालो हो, पोइ वरी उन ते वधीक उन कमु कयो ऐं उन हवाले सां उन किताब में न फ़क़ति डॉक्टर बलोच साहब सिंधी ॿोलीअ जो बुनियाद जो नज़रियो ॾिनो, पर उन सां गॾोगॾु उन जी तारीख़ मुख़्तलिफ़ दौरनि में वेंदे क़दीम दौर खां वठी पोइ वारे दौरनि ताईं उन जी तारीख़ ॾिनी ऐं तारीख़ वाइज़ उन में जेको बि अदब कीअं ॿोली सिरजी, कीअं अदब सिरजियो उनजो सॼो अहवालु ॾिनई। बल्कि हीअ पहिरियों माण्हू आहे जंहिं इन अंदाज़ सां सिंधी ॿोली जी तारीख़, उन जी लसानियात,
उनजो अदब उन ते कमु कयो। डॉक्टर बलोच साहिबु हिन में उहा ब्रह्मी लिपि हुजे या उनखां क़दीम दौर में उहे लिखतूं, उहे स्क्रिप्ट जेके जिन ते अञा मतिलबु त उहा ख़बर कोन पइजी सघे त इहा मतिलबु त के उन में छा लिखियो वियो आहे। उहा सुई विहार हुजे, उतां जेको सो मिलियल जेके असांजे ओञाणनि ॿोलीअ जा उहे हुजनि, या उनखां पोइ वेंदे राय ग्राणे ताईं, या जेका अरबीअ में जेका अरबी अलहबे में जेका सिंधी लिखी वेंदी हुई, उनखां पोइ जेका फ़ारसी में लिखी वेंदी हुई, या जेके पोइ मुख़्तलिफ़ सिंध में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके लिखतूं मौजूदु हूंदियूं हुयूं, उन ते जेको हुन कमु कयो सचपच त उहो न फ़क़ति शाहकार आहे, पर असां वटि जेको बि कमु थिए थो उनजो ॼण त उहो बुनियादु आहे ऐं हिकिड़ो बुनियादी माख़ज़ आहे। ईअं अॻिते हली डॉक्टर बलोच साहिबु उहो न फ़क़ति उन लिखतनि जे हवाले सां, लफ़्ज़नि जे हवाले सां, या जेका सा ॿोली कीअं मतिलबु त उहा उसरी आहे, उहा मतिलबु जेका मयारी ॿोली आहे उन ताईं कीअं पहुती आहे, उनजी सॼी तारीख़ हुन ॾिनी आहे। पर उनखां अलावा गॾोगॾु उहे बि शयूं जेके मुख़्तलिफ़ तब्दीलियूं ईंदियूं रहियूं आहिनि मुख़्तलिफ़ दौरनि में, उन ते बि हू कमु कंदो रहियो आहे। उन ते बि जेके पंहिंजी किताबनि में जेको उन असांखे ॿुधायो आहे सचपच त उहो असांजे लाइ हिकिड़ो ॿोली जे हवाले सां हिकिड़ो वॾो हिकिड़ो भंडार आहे, जंहिं ते पोइ अॻिते हली उहो कमु थींदो रहियो आहे ऐं थींदो रहंदो। उन हवाले सां डॉक्टर बलोच साहिबु न फ़क़ति उहो सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ उहो किताबु लिखियो, पर पोइ बि लॻातार उहो कमु कंदो रहियो, छाकाणि त लुग़त जे हवाले सां बि आहे, उहो बि कमु जेको सो आहे उहो बि शाहकार कमु आहे। या जेको असांजे सिंधी ॿोलीअ जा जेके क्लासिकल शाइर आहिनि उन्हनि ते जेको हुन कमु कयो आहे, उहो मखदूम उहो काज़ी कादन खां वठी उहो में शाहनात रिज़वीअ खां वठी वेंदे मीर सांगी ताईं या हमल ताईं, या उन सिलसिले में ॿिया बि जेके शाइर आहिनि उहे बि उन्हनि ते जेके उन शाहकार मुक़दमा लिखिया आहिनि, उन मुक़दमनि में जेका ॿोली लिखी आहे, ॿोलीअ ते जेको कमु आहे उहो बि शाहकार आहे, छाकाणि त उन्हनि जे शाइरीअ में जेके बि लफ़्ज़ कमांदल आहिनि उन में जेके उहे लफ़्ज़ जेके हाणे मुराज कोन्हनि या हाणे मतिलबु त उहे ॾुखिया लफ़्ज़ थी विया आहिनि, त उन्हनि जी ॾिसणी, उनजी माना, उनजी सम्झाणी उहा बि ॾिनल आहे, जेका वरी हिकिड़ी अलॻि जेका सा ॿोलीअ जे हवाले सां कमु थियल आहे। त ईअं डॉक्टर बलोच साहिबु उन हवाले सां बि उहो कमु कंदो रहियो। ईअं ई जेको सो लोक अदब में जेको कमु कयो त उन में जेके अहिड़े क़िस्म जा या जेके हूअ मुख़्तलिफ़ जेके माग मकान आहिनि उन ते नाला पिया आहिनि, उन हवाले सां जेको उन कमु कयो उहो बि हिकिड़ो अहिड़ो कमु आहे जेको ॿोलीअ जे हवाले सां हिकिड़ो शाहकार कमु आहे। ऐं उहो शाहकार कमु जेको मुख़्तलिफ़ किताबनि जी सूरत में असां वटि मौजूदु आहे, उहो सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ हुजे, उहो सिंधी जामे सिंधी लुगात हुजे, उहो लोक अदब हुजे, उहे क्लासिकल शाइर उनजो कलाम उन ते जेके से शाहकार मुक़दमा हुजनि, या ॿियो जेको अहिड़े क़िस्म जो कमु आहे उहो असां लाइ हिकिड़ो हाणे असांजो विरसो बि आहे ऐं उहो जेको आहे उहो असांजो बुनियादी जेको असांजो माख़ज़ आहे, जेके सोर्स बेसिक सोर्स मटीरियल चइजे, उहो हाणे असांजो आहे। ऐं असां उन ते थोरे जो पोइ बि कमु थींदो रहियो आहे, पर अञा उन ते वधीक कमु थींदो, वधीक उहो कमु कयो वेंदो। जीअं फ़र्ज़ु करियो त डॉक्टर बलोच साहिबु जेके बि उहे जेके आऊं जिन जो ज़िक्र करे वियुसि, उहे जेके मैदान आहिनि, उहे जेके मौज़ू आहिनि, उन्हनि ते यकीनन अञा वधीक कमु थींदो ऐं उहो कमु असांजा ईंदड़ नस्ल कंदा, असांजा ईंदड़ मुहक़क़ कंदा रहनि था, पर अञा वधीक कमु थींदो। अञा फ़क़ति असां जेकॾहिं उन्हनि खे ॾिसूं त उहे मतिलबु जेके लोक अदब में जेके माग मकान आया आहिनि, या जेके नाला आया आहिनि, या जेके अहिड़े क़िस्म जूं नंढा नंढा मुहावरा आया आहिनि ॿोलीअ जा, उहे कीअं उसरिया, उनजी तारीख़ छा आहे, उहे मतिलबु कीअं इस्तेमालु थियनि था, उहे जेके से उहो ॿोलीअ जो हिकिड़ो शाहकार उन हवाले सां कमु आहे। ऐं सम्झां थो त डॉक्टर बलोच साहिब जो उहो कमु अहिड़े क़िस्म जो आहे जेको उहो शागिर्दीअ वारे दौर खां उन जेका शुरूआति कई, उहो जॾहिं जूनागढ़ में पढ़ंदो हो या उन तरफ़ वियो,
उन में उन दौर खां जेका शुरूआति कई उहा वेंदे आख़िरी दौर ताईं वेंदे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते जेको उन शाहकार कमु कयो उन में जेको उन जी जेका ॾिसणी ॾिनी आहे या जेका रोशनी जे नाले सां लुगत ॾिनी आहे सा सचपच त ॿोलीअ जो वॾो हिकिड़ो भंडार आहे। मतिलबु मुंहिंजो मक़सदु इहो आहे त जेको शागिर्दी वारे ज़माने में जेको डॉक्टर बलोच साहिबु कमु शुरू कयो ॿोलीअ ते उहो आख़िरी दौर ताईं कंदो रहियो। वेंदे सफ़ा उमिरि जे पछाड़कनि ॾींहंनि ताईं बि हुन उहो कमु करे असां लाइ हिकिड़ो वॾो मिसाल क़ाइमु कयो आहे। डॉक्टर बलोच जी ज़िंदगी उनजो शाहकार कमाल न फ़क़ति असां लाइ उहो मिसाल आहे पर असां लाइ हिकिड़ो उत्साह आहे त असीं इन अंदाज़ सां कमु कयूं ऐं उन कम खे अॻिते वधायूं। अॼु हिन ई उनवान जे हवाले सां असांजा मुख़्तलिफ़ आलिम अदीब मुहक़क़ से ज़रूरु हिन मौज़ूअ ते ॻाल्हाईंदा। मूं फ़क़ति उनजो मुख़्तसिर हिकिड़ो तारफ़ तव्हांजे अॻियां पेश कयो आहे। बाक़ी असांजा ॿिया आलिम उहे यकीनन ॻाल्हाईंदा जेके असां सां मुख़्तलिफ़ हंधनि ते असां उनखे जेको असां ऑनलाइन वठूं पिया जेके तव्हां सां मुखातिब थींदा। अॼु असां सां गॾु डायरेक्टर डॉक्टर N.A. बलोच इंस्टीट्यूट ऑफ हेरिटेज रिसर्च डॉक्टर अल्ताफ़ जोकियो साहिबु असां सां गॾु ऑनलाइन गॾु आहिनि ऐं मां खां इहो सुवालु कंदसि त जीअं त डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच साहिबु मुख़्तलिफ़ अदब जे ऐं रिसर्च तोड़े लोक अदब सूर तख़्तीअ जे हवाले सां इंतिहाई शानदार कमु कयो ऐं अव्हां सां मुंहिंजो सुवाल बि सूर तख़्तीअ जे हवाले सां आहे छो त तव्हां बि हिन मौज़ूअ ते कमु कंदा रहिया आहियो त अव्हां उन कम खे कीअं था ॾिसो? सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे इंतिज़ामिया जूं महिरबानियूं जंहिं डॉक्टर बलोच जे हवाले सां लबकुशाईअ जो मौक़ो ॾिनो आहे। मां डॉक्टर बलोच जे कयल रिसालियात जे हवाले सां जेकी ख़िदमतूं आहिनि उन ते मुख़्तसिर ॻाल्हाईंदुसि। डॉक्टर बलोच मयारी लहजे जे हवाले सां जेको लिखियो आहे उहो अॼु ताईं असां वटि हिकिड़ो कंट्रावर्शल इशू आहे जंहिं ते यकीनन हिकिड़ो कमु थियणु घुरिजे। हुन जणायो आहे त जेतोणीकि सिंध जे विचोले वारी ॿोलीअ खे मयारी तस्लीम करे उनखे किताबनि में आणण लिखण ते रस्मी तौर ते इतफ़ाक़ कयो वियो पर अमली तौर घणे हद ताईं हैदराबाद वारी शहरी ॿोली दर्सी किताबनि तोड़े सरकारी दफ़्तर जे कारोबार में इस्तेमालु थियणु लॻी। सूरत ख़ती जे मुसलसल सुधारे वाधारे ॾांहुं घटि तवजो सबबि काफ़ी उणायूं पैदा थियूं। अॻियां आलिम इन्हनि सिंधी उचारण लाइ जिन में रे जो आवाज़ु समेटियल हो तिन लाइ रे वधाए लिखंदा हुआ जीअं चंड पुट खंड वग़ैरह पर हैदराबादी मुहावरे में अहिड़ा लफ़्ज़ चंड पुट खंड करे उचारबा हुआ उन करे किताबनि में पिणु इन्हनि उचारण सां रे खां सवाइ लिखिया विया। अहिड़ी तरह हे सां समेटियल उचारण ड़ म ल न ण वग़ैरह खे सरकारी तौर मंज़ूर थियल अरबे में मुस्तक़िल उचारण तौर शामिलु कोन कयो वियो जंहिं करे नई सूरत ख़ती ऐं उनजे हिजे में इहे उचार ग़लति नमूने राइज थिया। ज़ेरूं ज़बरूं यानी एराबूं ख़तमु कयूं वयूं जंहिं करे न फ़क़ति लफ़्ज़नि जी सही आवाज़नि खे सम्झणु ॾुखियो थींदो वियो पर एराब न हुअण सभा जुमलनि में इस्मनि जे सही नवी स्टार जी सुञाणप ख़तमु थी वई। अहिड़ी तरह सिंधीअ जे मिज़ाज वारनि ये सां समेटियल उचारण तोड़े नून जे गुनाही वारनि उचारण खे सूरत ख़ती में सही हिजे सां बिहारण तरफ़ तवजो न ॾिनो वियो। इन जे करे बावजूदि उन जे जो सिंधी सूरत ख़ती कंहिं हद ताईं मयारी थी मगर उन जे मुख़्तलिफ़ मसइलनि खे सम्झण ऐं संवारण जी ज़रूरत पूरी न थी। इहो टुकड़ो डॉक्टर बलोच पंहिंजे किताब सिंधी सूरत ख़ती ऐं ख़तातीअ जे मुक़दमे में ॾिनो आहे। हाणे हक़ीक़त में त इन में काफ़ी इशूज़ आहिनि। हिकिड़ो इशू पहिरियों इशू इहो आहे त मयारी लहजो कहिड़ो आहे आया हैदराबाद आहे या जीअं तारीख़ में ॼाणायल आहे साहिती जे हवाले सां। उनखां अलावा इहे जेके सोतिया आहिनि जेको ड्र ड्र ऐं ड्र इहे असुल में फ़ोनेम आहिनि। हाणे उनखे लाज़मी न आहे त का पटीअ में ॼाणाइजे लेकिन सूरत ख़ती में हिन जी गुंजाइश कढणु घुरिजे। उनखां अलावा जेके विसरग आहिनि उहे बि मुस्तक़िल तौर ते ॼण पटीअ में या ज़मीन तौर शामिलु न थी सघिया आहिनि। ज़ेरूं ज़बरुनि जा मसइला आहिनि ये सां समेटियल आवाज़ जीअं मिसाल अॼु ताईं इहे मसइला रहिया आहिनि त प्यार लफ़्ज़ आहे जीअं त पे ऐं ये
गॾियल आहे, पे साकिन आहे, इनखे न ज़ेर ईंदी न ज़बर ईंदी न पेश आहे। त चवण जो मक़सदु इहा ये सां समेटियल जीअं ॾुखियो आहे या सोरियो आहे, अहिड़े क़िस्म जा जेके लफ़्ज़ आहिनि, या नून गुनाही वारा नून गुने जो मसइलो अॼु ताईं असां वटि हलंदो थो अचे पियो, त नून गुने जे लाइ का अहिड़े क़िस्म जी का एराब ठाहिजे या अहिड़ो को निशान ठाहिजे जंहिंसां ख़बर पए त हीउ नून गुनो आहे। त चवण जो मक़सदु त सूरत ख़तीअ में काफ़ी अहिड़ा इशूज़ आहिनि जंहिंखे अॼु ताईं टच न कयो आहे। हालांकि डॉक्टर बलोच या ॿियनि आलमनि बि इन्हनि शयुनि ते जिन इल्मी हवाले सां ॿोलीअ जे मामलनि ते लिखियो आहे, त आमतौर ते इहो ई तसर कयो त जिन लिखियो आहे उहो ॼण पंहिंजे लाइ लिखी हलिया विया। ईअं कोन्हे को, असांखे इन्हनि ज़रनि ते नए सिरे सां कमु करणु घुरिजे ऐं जेके ॿोलीअ जा पैरामीटर्स आहिनि, लिसानियात जा जेके पैरामीटर्स आहिनि, उन्हनि पैरामीटर्स में इन सभिनी शयुनि खे जाचे ऐं उन्हनि जा हल कढिया वञनि। ही अहिड़ा मसइला आहिनि जेके मुस्तक़िल तौर ते हलंदा अचनि था पिया ऐं हलंदा रहंदा। डॉक्टर अल्ताफ़ जोखियो साहब जी तमामु घणी महिरबानी असां सां अॼु जे हिन प्रोग्राम में शामिल रहिया ऐं अॼु जे मौज़ू जे हवाले सां रोशनी विधी। इहा हक़ीक़त आहे त डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच असां सभिनी जे लाइ न फ़क़ति हिकु सुनहरी मिसाल आहिनि, पर असां उन्हनि खां तमामु घणो उत्साह बि वठूं था। असां सां अॼु ऑनलाइन डॉक्टर फयाज़ लतीफ़ साहब मौजूदु आहिनि। डॉक्टर NA बलोच चेयर सिंध यूनिवर्सिटी में डायरेक्टर जे उहिदे ते फ़ाइज़ आहिनि। मां का इहो सवालु कंदसि त डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जो जेके सिंधी ॿोलीअ जे हवाले सां ख़िदमतूं आहिनि ऐं उन में हुननि मुख़्तलिफ़ तहक़ीक़ जे दसाउनि में जेको कमु कयो आहे, इन हवाले सां उहा इन ते रोशनी विझंदा। मूंसे ॾिठा माए जनी ॾिठो प्रिय खे, तनी संधी काय करे न सघां ॻाल्हि ॾी। सचपच के शख़्सियतूं लतीफ़ साईं जी हिननि सिठुनि वांगुरु हूंदियूं आहिनि। उहे एतिरियूं त भरपूर, एतिरियूं त हमगीर, एतिरियूं त घण रुखी, एतिरियूं त घण पहलुई उन्हनि जो कमु ऐं किरदारु हूंदो आहे, जो उन्हनि ते ॻाल्हाइण जे लाइ जॾहिं सोचबो आहे त सचपच जेको ॻाल्हाइणु चाहींदो आहे माण्हू उहो ॻाल्हाए न सघंदो आहे, जेको सोचींदो आहे उहो इज़हार करे न सघंदो आहे। त डॉक्टर बलोच साहब जी शख़्सियत बि एतिरी हमगीर, एतिरी घण रुखी ऐं एतिरी घण पहलुई आहे, जो उन्हनि जे हर रुख ते ॻाल्हाइण जे लाइ, उन्हनि जे हर पहलूअ ते ॻाल्हाइण जे लाइ, उन्हनि जो जेको कमु ऐं किरदारु आहे, पोरियो आहे, उन ते ॻाल्हाइण जे लाइ तमामु वॾो वक़्तु खपे। पर जीअं त अहिड़ी हमगीर, अहिड़ी घण रुखी शख़्सियत ते उनजे कमु, उनजे पोरिये, उनजे महिनत ते ॻाल्हाइण जे लाइ असां कोशिशि करे जुज़ियात में ॻाल्हाईंदासीं त जीअं उन जे मुख़्तलिफ़ रुखनि जो आसानी सां तर्जुमो करे सघिजे। त अॼु की हिन गुफ़्तगू में ऐं डॉक्टर बलोच साहब जे लोक अदब जे सिलसिले में कयल कमु ऐं ख़ासि तौर ते ॿोली जे हवाले सां जेको उन्हनि जो पोरियो आहे, उन ते ॿ टे लफ़्ज़ इज़हार करणु चाहींदुसि। बलोच साहब जो लोक अदब जे सिलसिले में कयल कमु बे इलाही ज़ख़ीम आहे। उहो 42 जुल्दनि ते मुश्तमिल आहे ऐं उन्हनि 42 जुल्दनि में मंज़ूम ज़ख़ीरो बि लोक अदब जो आहे, जेको शाइरीअ ते मुश्तमिल आहे। त नसरी ज़ख़ीरो बि मौजूदु आहे, जेको लोक दास्ताननि जे सिलसिले में आहे। हाणे इन मंज़ूम ज़ख़ीरे ऐं
नसरी मवाद खे सहेड़ण, सूधण, संवारण जे लाइ जेका बलोच साहब महिनत कई आहे उहा त यकीनन ख़िराज जे लाइक़ु आहे, छाकाणि त इन कम जी मेड़ी चूंडी जे लाइ पाण जेके सिंध जा सफ़र कया अथनि, सिंध जे कुंड कड़छ खे जाॻियो अथऊं, थर खां वठी वेंदे काछे कच्चे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ खितनि ऐं इलाइक़नि में जंहिं जंहिं वटि बि सुध पई आहे त ॿकणा मौजूदु आहिनि, उते पाण कही विया आहिनि। उन्हनि सफ़रनि, उन्हनि कशालनि जी कथई कजे त सचपच हिन माण्हूअ सां मोहबत ऐं उनसियत वधी वञे थी। बलोच साहब ही जेको 42 जुल्दनि ते मुश्तमिल कमु आहे ऐं उहो हर जुल्द जेको आहे 7 पेजनि ते मुहित ऐं मुश्तमिल आहे, उनखे रुगो सहेड़ियो, मेड़ियो ऐं गॾु न कयो आहे, पर उन सॼे कम ते मुक़दमे जी सूरत में वज़ाहतूं, छंद छाणूं, तज्ज़िया, तनक़ीद, उन जूं ख़ूबियूं, उन जूं ख़ूबसूरतियूं, बल्कि ईअं चइजे त उन लाॻापियल किसे ऐं कहाणी सां अलाए केतिरा हक़ाइक़ जेको आहे बलोच साहब वॾी महिनत सां उन्हनि में समाया आहिनि। बहरहाल बलोच साहब जो जेको लोक अदब ते कमु आहे, लोक ॿोलीअ ते कमु आहे, लोक गुफ़्तनि ते कमु आहे, उहो सचपच त इंतिहाई क़ाबिल तारीफ़ आहे। बलोच साहब जे हिन अमल सां सिंध जी तहज़ीब, सिंध जे तमदुन, सिंध जे कल्चर, सिंध जे सदन पुराणी रस्मुनि रवाजनि, ॾाहप, दानिश, अकुल, फ़हम, इदराक, उन जो सॼो जेको पतो पवे थो, सुध पवे थी, उहो बलोच साहब जे हिन पोरे सां पवे थो। जेकॾहिं बलोच साहब ही कमु न करे हा त शायदि सिंध जी तारीख़, तहज़ीब, तमदुन, सकाफ़त जा अनेक रुख असांखां ओझल रहंदा। संदसि हिन पोरे सां न फ़क़ति सिंध जी लोक अमीरी, लोक दानिश, सकाफ़त, तहज़ीब ऐं तमदुन जी आसूदगी जी ख़बर थी पवे, पर उन सां गॾोगॾु असांखे हिकिड़ो अहिड़ो डॉक्यूमेंट मिले थो जंहिंजे बुनियाद ते असां अॻिते वधीक बहितर कमु करे सघूं था। बलोच साहब शायदि ॿियो कमु न बि करे हा ऐं लोक अदब जे सिलसिले में ई संदसि 22 जुल्दनि ते मुश्तमिल कमु हुजे हा त बि हू असांजे लाइ एतिरो ई मानाइतो ऐं मोतबर हुजे हा, पर हुन जा ॿिया जेके रुख आहिनि, तारीख़ सां गॾोगॾु जोग्राफी, ऑर्कोलॉजी, लिटरेचर, लतीफ़ियात, लुगत, लिसानियात, इहे सभु पहलू अञा बि हुनखे वधीक असांजे दिलनि में जाइ पैदा कनि था। त बलोच साहब जूं अञा वधीक ख़्वाहिशूं ऐं ख़्याल हुयूं लोक अदब जे सिलसिले में, जंहिंमें ख़ासि तौर ते हू चाहिनि पिया त सिंध जा जेके ॿूठा आहिनि, सिंध जा जेके गुल आहिनि, सिंध जा जेके फ़सुल आहिनि, सिंध जी ज़री ज़री खे हू सहेण ऐं मेहण पिया चाहिनि। सिंध जा पहाक आहिनि, सिंध जूं चवणियूं आहिनि, तजनीसूं आहिनि, तरकीबूं आहिनि, तमसीलूं आहिनि, तशबीहूं आहिनि, उन सिलसिले में बि कमु करणु चाहिनि पिया। जेकॾहिं अञा ज़िंदगी खे वक़्तु ॾिए हा त हू इन कम खे बि पाए तकमील ते पहुचाइनि हा, पर हाणे असांजो फ़र्ज़ु आहे त बलोच साहब इहो जेको कमु छॾियो आहे, जिते छॾियो आहे, असां उनखे अॻिते वधायूं। बलोच साहब असां जी रहबरी ऐं रहनुमाई जे लाइ तमामु वॾो सरमायो छॾियो आहे, जेको हर लम्हे असां जी रस्ता ॾेखारण जे सिलसिले में, राहूं सम्झाइण जे सिलसिले में, दॻ ऐं पेचरा उन्हनि में
असांजी रहनुमाई ऐं सहायता करण जे लाइ उहे शयूं मौजूदु आहिनि, पर ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां बलोच साहब जे छॾियल कम खे अॻिते वधायूं। उन सां ई असां न फ़क़ति बलोच साहब जे मिशन खे अॻिते वधाए सघंदासीं, पर सिंध ऐं सिंधी अदब सिंधी ॿोली जी ख़िदमत करे सघंदासीं। बलोच साहब जो पोरियो सचपच एतिरो त जामिअ, एतिरो त मुफ़सिल, एतिरो त मोहींदड़ आहे जो उनखे लफ़्ज़नि में बयानु करण जे लाइ, ख़िराज तहसीन पेश करण जे लाइ सचपच लफ़्ज़ ऐं लफ़्ज़नि जी अदायगी में इलाही हबक महसूस थिए थी त हिन हेॾे सपुरंज माण्हू, हिन हेॾे दानश्वर सिंध शुनास ऐं सिंध सां मुहबत कंदड़ माण्हू खे कीअं ट्रिब्यूट पेश कजे। लतीफ़ जे हिन सिटुनि सां ई उन खे ट्रिब्यूट पेश करे सघिजे थो, छाकाणि त हुन जी ज़िंदगी जुहद मुसलसिल रही ऐं लतीफ़ जो हीउ शेर बि उन जुहद, उन जुस्तजू ऐं चाखोड़ जो अमली नमूनो आहे। ऐं झांझा हुई जीअरी विरछी न वेठी, वञी भूई पैठी, सारींदे खे सॼणी। डॉक्टर फयाज़ लतीफ़ साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। अॼु असांजे हिन प्रोग्राम में अव्हां पंहिंजा वीचार वंडिया, तव्हांजी तमामु घणी महिरबानी। असां सां गॾु अॼु डॉक्टर राशिद शेख साहब आहिनि, जिन डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच ते तमामु घणो कमु कयो आहे ऐं यकीनी तौर ते इहा ख़ुशकिस्मती आहे उन्हनि सभिनी माण्हुनि जी जिन डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच खां घणो कुझु सिखियो। डॉक्टर रशीद शेख साहब, आपने डॉक्टर नबी बख्श बलोच खान साहब की शख्सियत और तहकीक पर काफ़ी काम किया है। मेरा आपसे सवाल ये है कि लुग़त साजी के हवाले से जो डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच साहब ने काम किया, उसके हवाले से आज हम आपसे सुनना चाहेंगे। मैं बाय प्रोफेशन तो सिविल इंजीनियर हूँ, लेकिन कुछ लिखने पढ़ने का ज़ौक़ है और अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर नबी बख्श बलोच मरहूम से मेरे कोई 24 साल तक ताल्लुक़ात रहे और ज़िंदगी के आखिरी दौर तक रहा उनसे ताल्लुक़। और मैंने फ़ैसला किया कि उनकी हयात और उनकी वसी इल्मी खिदमात पे उर्दू ज़बान में दुनिया को रोशनास कराऊंगा। तो अल्हम्दुलिल्लाह इस मौजू पे अब तक मेरी 7 किताबें शाया हो गई हैं, जिसमें उनकी ज़ख़ीम सवाने भी शामिल है। डॉक्टर बलोच साहब सही मायनों में एक जामे-उल कमालात शख्सियत थे। जामे-उल कमाल वो लोग होते हैं जो एक ही वक्त में कई फ़नून और कई उलूम के माहिर होते हैं। वो बैक वक्त एक माहिर तालीम भी थे। उन्होंने सिंधी लोक अदब के तहफ़्फ़ुज़ का भी अज़ीम शान काम किया। सिंधी लुग़त और लुग़ात नवीसी पे उनकी बड़ी यादगार ख़िदमात हैं। उसके अलावा शाज और रिसालों पे उनकी ख़िदमात हैं। उसके अलावा उन्होंने सिंधी क्लासिकी शोरा के तहफ़्फ़ुज़, उनके कलाम के तहफ़्फ़ुज़ का अज़ीम शान काम किया। इस तरह उर्दू में, सिंधी में, अंग्रेज़ी में, अरबी में, फ़ारसी में, सराइकी में, इन सारी ज़बानों में डॉक्टर साहब की इल्मी खिदमात हैं और बड़ी अहमियत की हामिल है। आज जो मौजू मुझे दिया गया है, यानी डॉक्टर साहब की लुग़त नवीसी में खिदमात, तो जहाँ तक मेरा मुताला है इस हवाले से डॉक्टर साहब की खिदमात के हम 2 हिस्सों में उन्हें तकसीम कर सकते हैं। पहली तो खिदमत वो है जो सिंधी ज़बान में है और दूसरी खिदमत वो है जो लुग़त नवीसी के हवाले से सिंधी और दूसरी ज़बानों में है। सिंधी ज़बान में डॉक्टर साहब की दीगर खिदमात की तरह लुग़त नवीसी पे भी इतनी अज़ीम शान खिदमात हैं कि उन्हें हम सिंधी का सबसे बड़ा लुग़त नवीस करार दे सकते हैं। और लुग़त नवीसी में उनका जो सबसे बड़ा कारनामा है वो है जामा सिंधी लुग़ात, जिसकी इशाअत का आगाज़ तो 1960 से हुआ और ये 5 जिल्दों में 1988 में मुकम्मल शाया हुई। लेकिन डॉक्टर साहब किसी वजह से इनके मयार से 100% मुतमईन नहीं थे, जिसकी कई वजूहात हैं और डॉक्टर साहब ने इनको दोबारा नज़र षानी की इन सारी जिल्दों को और कुछ ज़रूरी इजाफे भी किए और इनको कंप्यूटर कंपोजिंग के बाद 3 जिल्दों में ये शाया हुई।
سندھی زبان کے بااختیار ادارے نے شائع کیے نئی جامع سندھی لغات کے عنوان سے. اس کی پہلی جلد 2004 میں، دوسری 2005 میں اور تیسری اور آخری 2007 میں شائع ہوئی. جو جامع سندھی لغات تھی 5 جلدوں میں، وہ کل 2195 صفحات میں آئی تھی، جبکہ نئی جامع سندھی لغات چونکہ کمپوزنگ میں صفحات کم ہو گئے، یہ 1501 صفحات میں آئی ہے. اس لغت کے لیے ڈاکٹر صاحب نے بڑے اہتمام کیے. انہوں نے نہ صرف اب تک لغت نویسی کے جتنا کام ہوئے تھے اس کا احاطہ کیا، بلکہ اس کے علاوہ اس میں بہت سے اضافے بھی کیے اور اس کے لیے بہت سا فیلڈ ورک بھی کیا، جس کی خاصی تفصیل ہے. اور اسے ڈاکٹر صاحب نے اپنی محنت سے سندھی زبان کی سب سے بڑی لغت بنا دیا. اس زبان کی جو خوبیاں ہیں اس میں یہ بھی ہے کہ اس میں بہت سی مشہور شخصیات، تاریخی مقامات، شہروں، گاؤں، جھیل، تالاب، ندی نالوں، تحصیل، پھول، درخت، بیل بوٹے، صحرا، حکیموں طبیبوں کی اصطلاحات، جڑی بوٹیوں کی اصطلاحات، ریتوں، رسموں، رہن سہن کی اصطلاحات، ہنرمندوں اور کاریگروں کی اصطلاحات، موچیوں، مچھیروں، کسانوں، قوموں، قبیلوں، ذاتوں، محلوں، پرندوں، کیڑوں مکوڑوں، ان سب کی اصطلاحات کا احاطہ کیا اور یہ ایک بہت بڑا علمی کارنامہ ڈاکٹر صاحب نے مکمل کیا. اس کے علاوہ ڈاکٹر صاحب کی جو دیگر خدمات ہیں لغت نویسی میں، اس میں سندھی اردو لغت اور اردو سندھی لغت بھی بڑی اہم ہے. یہ دونوں لغات ڈاکٹر بلوچ صاحب نے ڈاکٹر غلام مصطفیٰ خان صاحب کے ساتھ مل کے مکمل کیا تھا انہیں. اور سچی بات یہ ہے کہ اردو سندھی اور سندھی لغت میں طویل عرصہ گزر جانے کے باوجود اب تک اس سے اچھی کوئی لغت نہیں لکھی گئی. یہ پہلی جو لغت ہے یعنی سندھی اردو لغت، یہ 1959 میں شائع ہوئی تھی اور اردو سندھی لغت 1960 میں. ڈاکٹر صاحب نے ایک ملاقات کے دوران مجھ سے ذکر کیا تھا کہ ان کی خواہش تھی کہ ان دونوں لغات پر نظر ثانی کی جائے اور اضافے کیے جائیں، لیکن دیگر کاموں کی وجہ سے یہ کام نہیں ہو سکا. ڈاکٹر صاحب کی لغت نویسی کا ایک اہم کام یک جلدی سندھی لغت بھی ہے، جسے 1991 میں سندھی لینگویج اتھارٹی حیدرآباد نے شائع کیا تھا. اور معاف کیجیے، یہ 1998 میں شائع ہوئی تھی، کیونکہ سن 91 میں ڈاکٹر صاحب اتھارٹی کے چیئرمین بنے تھے اور انہوں نے اس کا منصوبہ بنایا تھا. اس کے علاوہ ان کی ایک اہم لغت ہے شاج و رسالوں کی لغت، جو روشنی کے عنوان سے 2002 میں سندھی لینگویج اتھارٹی حیدرآباد نے شائع کی. ایک اور ڈاکٹر صاحب کی لغت نویسی میں اہم خدمات ہے کہ 19ویں صدی کے معروف عالم اخون عبد الرحیم عباسی کی لغت جواہر لغات اکیچار سندھ کو ڈاکٹر صاحب نے مفید اضافوں کے ساتھ شائع کیا اور 1993 میں سندھی لینگویج اتھارٹی حیدرآباد کی جانب سے یہ شائع ہوئی. تو سندھی لغت نویسی کے لحاظ سے دیکھا جائے یا سندھی اردو سندھی لغت نویسی کے لحاظ سے ڈاکٹر صاحب کی خدمات بڑی عظیم الشان ہیں. اس موضوع پہ بھی ان کی دیگر خدمات تو ہیں ہی، اور ڈاکٹر صاحب اس دور کے سندھی زبان کے سب سے بڑے لغت نویس کے طور پر ہمارے سامنے آتے ہیں. بہت شکریہ آپ کا. السلام علیکم. ڈاکٹر راشد شیخ صاحب، تمام تمام گھنی مہربانی جو تمہاں تفصیل سے ان موضوع تے اج جے تمام اہم موضوع تے پنجے خیالن جو اظہار کयो. ڈاکٹر انور فغار ہکڑو صاحب سندھ جا نامیارا ادیب ऐं محقق आहिनि. اج اس सां شامل گفتگو آहिनि. मां वाक़ई इहो सवाल करणु चाहींदसि त डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो जेके सिंधी अदब जे हवाले सां ख़िदमतूं आहिनि, उन्हनि ख़िदमतुनि जे बारे में असांखे ॿुधायो. सिंध जो सदा हयात मुहक़िक़, तारीख़दान, अदीब ऐं दानिश्वर प्रोफेसर डॉक्टर नबी बख्श खान बलोच असांजे सिंध जे निहायती नाम्यारनि हस्तियुनि में शुमार थिए थो. संदन सॼी ज़िंदगी सिंध जे इल्म, अदब, तहक़ीक़, लुग़त नवीसी ऐं
लोकअदब जे इशाअत जे लाइ कोशान रही। डॉक्टर बलोच साहब जन तमामु घणा पढ़िया ऐं वॾा आलिम हुआ। हू न फ़क़ति सिंधी ज़ुबान जा आलिम हुआ बल्कि फ़ारसी, अरबी ऐं उर्दूअ खां अलावा ॿियनि ॿोलियुनि जा बि ॼाणू हुआ। संदन कम जो दायरेकार निहायत ई वसी आहे। पाण सिंध जे क्लासिकी शाइरीअ ते जेका तहक़ीक़ कई अथऊं ऐं हर हिकु शाइर जो कलाम जंहिं गहराईअ सां मुतालियो करे उन जी हतमी पढ़णी क़ाइमु करण खां अलावा उन जे लुग़वी पहलूअ खे रोशन करण जे लाइ जेके कोशिशूं वरितियूं अथऊं से कॾहिं बि फ़रामोश नथियूं थी सघनि। उन्हनि खां अलावा अरूज़ी शाइरीअ जी तारीख़ में बि ऐं उन जे तहक़ीक़ जे लाइ ऐं उन जे इशाअत जे लाइ जेके कोशिशूं सरंजाम ॾिनियूं अथऊं उहे वाक़ई नाक़ाबिल फ़रामोश आहिनि। डॉक्टर साहब जन सिंध जे तारीख़ी माख़ज़नि खे सहेड़े उन्हनि खे सिंधी ज़ुबान में तर्जुमो कराए उन्हनि जे हाशा निगारी ऐं मुक़दमे निगारीअ ते जा महिनत कई आहे सा इल्मी, अदबी ऐं तहक़ीक़ी कमाल जी हैसियत रखंदड़ कोशिश आहे। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जन सिंध ते जेके बि कम कया से कंहिं अहसान खां घटि न आहिनि। सिंधी ज़ुबान जे जाम लुग़ात जे लाइ पाण जेका कोशिश कई अथऊं तंहिं असांजो ॻाट ऊचो करे छॾियो ऐं असांखे मालूम थियो त असांजे सिंधी ज़ुबान में केतिरो न लुग़वी ज़ख़ीरो मौजूदु आहे ऐं डॉक्टर बलोच साहब जन जे लुग़वी ज़ख़ीरे खे सुञाणण, गॾु करण ऐं उन मां इस्तिफ़ादो हासिलु करण जे लाइ जेको लोकअदब में कमु कयो, जेका महारत हासिलु कई ऐं लफ़्ज़नि जे जोड़ जक ऐं वैतपतीअ खे जंहिं नमूने सां डॉक्टर बलोच साहब जन सम्झी सुञाणे ऐं लुग़त में दाख़िल कयो उहो हिकु वॾो कारनामो आहे ऐं निहायती तनदईअ सां उन कम ॾे हमेशह मुतवजो रहिया ऐं जेके बि सिंधी अदबी बोर्ड में स्कीमूं जुड़ियूं उहे डॉक्टर साहब जन जे नज़रदारीअ खां सवाइ कॾहिं बि तकमील ते पहुची न सघियूं। डॉक्टर बलोच साहब जन सिंध यूनिवर्सिटीअ जे एजुकेशन डिपार्टमेंट जा सरबराह रहिया जिते पाण निहायती ख़ुशि अख़लाक़ीअ सां, क़ाबिलियत सां ऐं हुशियारप सां सिंध जे उस्तादनि जी जेका तइलीम ऐं तरबियत कई उन क़याम पाकिस्तान खां पोइ जेका तरक़ी हासिलु कई उहा कॾहिं बि फ़रामोश नथी थी सघे। संदन रिटायरमेंट खां पोइ ॼण त सिंध जे तइलीमी निज़ाम जो फ़िरको ई फिरी वियो। डॉक्टर साहब जन खे वॾो ओन हूंदो हो त सिंध जी तइलीम हमेशह अॻे खां अॻरी रही ऐं पाण जेतोणीकि PhD बि एडुकेशन में हुआ ऐं लोकअदब जे बि निहायती गहराईअ सां जंहिं मुताले जी नोयत ऐं उन्हनि जी परख कई उहो असांजे लाइ निहायती अहम ऐं वसीउ कमु आहे जंहिंमां असांजा स्कॉलर, असांजा अदीब, दानिश्वर पिया इस्तिफ़ादो कंदा रहंदा। डॉक्टर नबी ख़ान बलोच जन लतीफ़ शनासीअ जे सिलसिले में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जी जेका हतमी पढ़णी क़ाइमु कई उहो तमामु वॾो कमु आहे। उहो को हिकु साल जो, हिकु हफ़्ते जो या हिकु वरह जो कमु न आहे, उहो वरहनि ते मुबनी कमु आहे। उन में न फ़क़ति डॉक्टर साहब जन शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे कलाम जी पढ़णीअ खे क़ाइमु करण जे लाइ कोशिशूं कयूं बल्कि शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे हयात मुबारक ते बि तहक़ीक़ कई ऐं पाण शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे ॻोठनि में, शहरनि में ऐं जिते ॼावा निपना पढ़िया, नंढा थी वॾा थिया ऐं भिट ताईं, वाल ताईं जेका गहराईअ सां तहक़ीक़ करे नतीजा ॾिना उहे क़ाबिल तारीफ़ आहिनि।
शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ते इन नोयत जो ऐं इन मयार ऐं मक़ाम जो कमु डॉक्टर साहब खां सवाइ ॿिए कंहिंखां मुमकिन कोन पिए थी सघियो। ऐं असीं निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं जो पाण रोशनीअ जे नाले सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे कलाम जी लुग़त बि असांखे तरतीब ॾेई ॾिनऊं, जंहिंमां असांजा स्कॉलर्स तमामु घणो इस्तफ़ादो हासिलु कंदा रहनि था। डॉक्टर साहब जन सिंधी ज़ुबान ऐं सिंधी ज़ुबान में तइलीम जे लाइ जेके सिलसिला क़ाइमु थिया अबुल हसन खां या उन खां अॻु में बि, उन्हनि ते बि निहायती गहराईअ सां सोचो, सम्झो ऐं तहक़ीक़ करे जेके नतीजा हासिलु कया, उन्हनि में अबुल हसन जी सिंधी, ज़ियादीन जी सिंधी, दाइरे वारनि जी सिंधी, इहे तमामु वॾा कम आहिनि। ऐं उहे ई माण्हू उन्हनि जो इदराक हासिलु करे सघनि था जिन खे डॉक्टर बलोच साहब सां या त गॾिजी कमु करण जो मौक़ो फ़राहम थियो हुजे, या उन्हनि जी पंहिंजी स्टडी एतिरी गहरी हुजे जो हू डॉक्टर साहब जन जे ख़्याल खे पहुची सघनि। असांखे खपे त असां आला तइलीमी इदारनि में डॉक्टर बलोच साहब जन जे हर हिकु तहक़ीक़ ऐं तसनीफ़ ते निहायती गहराईअ सां मुतालियो करियूं ऐं डॉक्टर साहब जन जे बुनियादी माख़ज़नि खां अलावा डॉक्टर साहब जन जे लिसानी ऐं इल्मी तसनीफ़ात खे परखण जे लाइ जेके बुनियादी माख़ज़ इस्तफ़ादे हेठि आंदा अथऊं, उन्हनि जो मुतालियो करियूं ऐं उन्हनि जे मयार ऐं मक़ाम खे नज़र में रखी डॉक्टर साहब जन जे हासिलु कयल नतीजनि खे जॾहिं ॾिसंदासीं त हक़ीक़त इहा आहे त असांजा छिरक निकिरी वेंदा त डॉक्टर बलोच साहब जन ही कम कीअं सरंजाम ॾिना। ऐं न फ़क़ति सिंध जे उलूमनि ॾांहुं या इस्लामी उलूमनि ॾांहुं संदन तवजो मरकूज़ रहियो, पर दुनिया जे तारीख़, अदब ऐं तहक़ीक़ तरफ़ वधीक तवजो रहियो ऐं पाण उन में भाङे भाईवारी कई अथऊं। असांजी ख़ुशनसीबी आहे जो असांजे तारीख़ जा माख़ज़ छंडे छाणे ऐं जंहिं तहक़ीक़ी गहराईअ सां उन्हनि ते मुक़दमा लिखिया, असीं संदन शुक्रगुज़ार आहियूं। ऐं ईंदड़ पीढ़ियूं डॉक्टर साहब जन जो इल्मी, अदबी ऐं तहक़ीक़ी थोरा कॾहिं बि लाहे न सघंदियूं। असांखे खपे त असां डॉक्टर साहब जन जे कम मां इस्तफ़ादो करियूं ऐं पंहिंजे ईंदड़ नसुलनि खे उन ॾांहुं मुतवजह करियूं त जीअं पाण कंहिं तरक़ी याफ़्ता सिंध में जी सघूं। वॾी महिरबानी। डॉक्टर अनवर फिगार हकड़ो साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी, तव्हां असां शामिल रहिया हिन प्रोग्राम में ऐं असां सां तमामु सुहिणा पंहिंजा वीचार वंडिया। अॼु ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असां सां अकेडमी ऑफ लेटर्स जे चेयरमैन डॉक्टर मोहम्मद यूसुफ साहब गॾु आहिनि। ऐं मां खां इहो सवालु कंदसि त डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जो हिकु डिघो सफ़र हुयो सिंधी अदब जे हवाले सां, तहक़ीक़ जे हवाले सां, चाहे लोक अदब हुजे, चाहे जेको सूफ़ी विरसो आहे, उन्हनि खे तमामु घणी ॼाण हुई। त अव्हां खां सवालु आहे त इहो सॼो सफ़र अव्हां कीअं था ॾिसो? सभिनी खां पहिरीं त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ऐं ख़ासि तौर ते डॉक्टर मोहम्मद अली माजी जो तमामु घणो थोराइतो आहियां, जिन हिन तक़रीब में मूंखे बि मुखातिब थियण जो मौक़ो ॾिनो आहे। अॼु पाण डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करियूं पिया ऐं मूंखे इहो चवंदे कोई वधाउ महसूसु नथो थिए त हसासियत जी हद ताईं पाकिस्तानी ऐं अहिड़ो पाकिस्तानी जंहिंमें जेको सिंध जी सकाफ़त जो जीअरो जाॻंदो नमूनो हुयो। स्कॉलरशिप ते पढ़ण वारो ॿारु प्राइमरी खां वठी जॾहिं कॉलेज लेवल ताईं अॻिते वधे थो ऐं मूंखे उहो ॾींहुं संदसि बायोग्राफी में ॾिसंदे यादि अचे थो त डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जॾहिं जूनागढ़ में टॉप कयो त छाकाणि त हीअ तहरीक ख़ाकसार सां वाबस्ता हुआ ऐं उन वक़्तु अंग्रेज़ सरकार खे इहा ॻाल्हि नापसंद हुई त मुस्लमाननि में जेको एक्टिव नौजवान हुआ उन्हनि ते उन्हनि जी कड़ी नज़र हूंदी हुई। त डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जॾहिं बॉम्बे में यूनिवर्सिटी में दाख़िला जे लाइ अप्लाई कयो त उनखे दाख़िला
इन जे करे न मिली हुई छाकाणि त हुननि जे प्रोफाइल ते नज़र रखंदे इहो ॾिठो वियो त हीउ तहरीक ख़ाकसार जो लीडर आहे, उन जे करे हिन खे बम्बे यूनिवर्सिटी में, हालांकि हिन ही स्कॉलरशिप होल्डर हुयो, हिन खे दाख़िला न मिली, पर उन वक़्तु जेको यूनिवर्सिटी जो हेड हुयो उन हिन खे हिकिड़ो ख़त ॾिनो ऐं हिन खे सलाह ॾिनई त तव्हां जेको आहे सो अलीगढ़ हलिया वञो, ऐं ही उनजो ख़त वठी अलीगढ़ यूनिवर्सिटी वियो ऐं अलीगढ़ यूनिवर्सिटी में पोइ हुनखे दाख़िला मिली ऐं उते हिन जेको आहे सो पंहिंजो पाण खे मञरायो ऐं उनजे मञराइण जो अंदाज़ो तव्हां इन मां लॻाए सघो था त उन ई ज़माने में अलामा मशरिकी जो कि तहरीक ख़ाकसार जो सरबराह हुयो, उहो उन वक़्तु जेको आहे सो अलीगढ़ जे दौरे ते आयो पिए ऐं ओॾी महिल तमामु घणी हू हवा हुई त उहो यूनिवर्सिटी में बि ईंदो ऐं शागिर्द जेके आहिनि से मुख़्तलिफ़ तरीक़नि सां या जेको आवाम आहे उहो शायदि हुनजो रिएक्शन कुझु स्ट्रांग हूंदो ऐं उहो अंग्रेज़ सरकार ऐं इन्हनि जे लाइ जेको आहे सो चपकलिश जो वधीक सबबु बणिबो। त उन वक़्तु जे अलीगढ़ यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर, तव्हां हुन मां अंदाज़ो करियो त डॉक्टर नबी बख्श खान बलोच स्टूडेंट लीडर हुयो, उनखे घुरायूं ऐं उनखे चयूं त बाबा हीअ अव्हांजो अलामा मशरिकी साहिबु अचे पियो ऐं हिते तालीमी हवाले सां तव्हां उनखे इहो ॿुधायो त हिते हुनजो जेकॾहिं फ़र्ज़ु करियो कि अहिड़ियूं तक़रीरूं या मुख़्तलिफ़ क़िस्म जूं एड्रेसिस थियूं त उहे असांजे लाइ प्रॉब्लम पैदा करे सघनि थियूं, त हिते पुरमुनसब कुझु रहणु घुरिजे। ऐं इहा हिकिड़ी हैरानकुन ॻाल्हि आहे त डॉक्टर नबी बख्श खान बलोच वञनि था ऐं अलामा मशरिकी सां वञी मिलनि था ऐं उनखे मिली उनखे कन्विंस कनि था ऐं उन खां पोइ हू अलामा मशरिकी अलीगढ़ यूनिवर्सिटी में अचे थो ऐं अलीगढ़ यूनिवर्सिटी में ॾाढो पुरमुन नमूने जेको आहे सॼी तकरीब थी वञे। त डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी स्टूडेंट लाइफ में इहा लेवल हुई त हू पंहिंजे क़ाइदीन खे, पंहिंजे लीडर्स खे मोटिवेट करे सघनि, उन्हनि खे पंहिंजी ॻाल्हि मञराए सघनि ऐं दलीलनि सां इहे शयूं सभु जेके आहे सो अॻिते वधाए सघनि। ऐं मां सम्झां थो त इहो ई सबबु आहे त मुलाज़मत जी इब्तिदा जॾहिं हू लेक्चरशिप खां करे थो त उन खां पोइ वज़ारत इतलात व नशरियात में यानी वज़ारत इतलात व नशरियात पाकिस्तान सां वाबस्ता थी वञे थो, उन ई वज़ारत में जेको आहे सो बैरूनी नशरियात जे शोबे में ख़िदमतूं सर अंजाम ॾिए थो ऐं कुझु वक़्त में दमिश्क में जेको आहे पाकिस्तानी सफ़ारत खाने में प्रेस अताशी रहे थो, सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर बणियो, इस्लामिक इंटरनेशनल यूनिवर्सिटी जो बानी वाइस चांसलर हुई, द फाउंडर वाइस चांसलर। अच्छा, उन खां पोइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा पायोनियर जेको आहे सो हुआ ऐं उनजा बुनियादी जेके आहिनि से चेयरमैन रहिया। अहिड़ी तरह असांजे ख़ासि तौर ते क़ौमी कमीशन बराए तहक़ीक़ तारीख़ व सक़ाफ़त जो डायरेक्टर जे तौर ते पाण पंहिंजो फ़र्ज़ु निभायूं, क़ौमी हिजरा काउंसिल इस्लामाबाद जा मशीर रहिया, सिंधी लुग़त बोर्ड जा सरबराह रहिया, इवन निगरान हुकूमत में जेको आहे सो तालीम जा सूबाई वज़ीर पिणु रहिया। हीउ सॼो ख़ाको जेकॾहिं पाण ॾिसूं त असांखे महसूसु थिए थो त डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी शख़्सियत घण पासाई हुई ऐं कई रुखनि में हुन पंहिंजी ज़िंदगी जो हिकु मिंट बि ज़ाया कोन कयो ऐं मुस्तक़िल जिदोजहद ऐं कमकार कंदा रहिया। इहे सभु शयूं हिकिड़े पासे, पर उन सां गॾोगॾु तव्हां ॾिसो त 150 खां वधीक किताब जेके आहिनि उहे डॉक्टर नबी बख्श खान बलोच सिंधी ॿोली खे कंट्रीब्यूट कया। सिंधी इल्मो अदब जी ज़रख़ेज़ी जे लाइ जेको हुनजो कमु आहे उहो वरी हिकिड़ो अलॻि शानदार चैप्टर आहे ऐं उन में शाह जे रिसाले जूं 10 जिल्दूं पाण ॾिसूं, जामे सिंधी लुग़त जूं 5 जिल्दूं ॾिसूं, सिंधी मौसीक़ी जी मुख़्तसिर तारीख़ ॾिसो, सिंधी लोक अदब जूं 42 जिल्दूं, यानी कमाल जी हद ताईं। इन खां अलावा संदसि शानदार किताब जेके अॼु बि यूनिवर्सिटियुनि ऐं मुख़्तलिफ़ तालीमी हवालनि सां तहक़ीक़ जो माख़ज़ बणियल आहिनि। डॉक्टर बलोच जी का बि तहरीर जेका आहे अॼु ताईं कंहिं बि हवाले सां उन में का चुक न पकड़ी वई आहे ऐं उहो हिकिड़ो बेस आहे जेको डॉक्टर नबी बख्श खान बलोच जंहिं बि मौज़ूअ ते कमु कयो उहो बुनियाद जेको आहे सो अॼु बि तसवुरु थिए थो पियो, जंहिंमें ख़ासि तौर ते सिंध में उर्दू शाइरी जे हवाले सां हुनजो नज़रियो ॾिसो। दीवान मातम खे जॾहिं जेको आहे सो उनजी तदवीन कनि था, फ़तहनामा सिंध, तारीख़ ताहिरी जेका आहे तारीख़ सिंध जॾहिं लिखनि था, त इहे सभु शयूं अहिड़ियूं हुयूं जिन जो एतराफ़ गवर्नमेंट बि कयो ऐं हुकूमत पाकिस्तान जे तरफ़ां प्राइड ऑफ परफॉर्मेंस जेको आहे सो सदारती तमग़ो। अहिड़े नमूने सां अकादमी अदबियात बि इहा ॻाल्हि पंहिंजो जेको आहे सो पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झी त हुननि खे कमाल फ़न जो एवॉर्ड पेश कयऊं। त मुंहिंजे ख़्याल में त डॉक्टर नबी बख्श खान बलोच कई हवालनि सां असांजे नौजवाननि जे लाइ, असांजे पाकिस्तानी क़ौम जे लाइ हिकु रोल मॉडल जी हैसियत रखनि था पिया। इन तक़रीबन
खे सेलिब्रेट या इन्हनि तक़रीबुनि खे जेको आहे सो या इन्हनि ॾींहंनि खे सेलिब्रेट करण जो बुनियादी मक़सदु या मुनक़िद करण जो बुनियादी मक़सदु इहो ई आहे त असां उन मां कुझु सिखूं, असां उन मां कुझु हासिलु कयूं। हीउ वक़्तु डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे बकौल त तमामु घणो आहे ऐं पाण हमेशह चवंदा हुआ त मूं वटि त वक़्तु बची पवे थो। मूंखे यादि आहे त सादगी वारी ज़िंदगी उन्हनि सॼी उमिरि गुज़ारी। मिनिस्ट्री खां पोइ वारे दौर में मां हिकु दफ़ो संदसि घर ते वियो हुयुसि ऐं मूंखे यादि आहे तव्हां पंहिंजे PhD जे सिलसिले में जॾहिं साईं खां रहनुमाई वठण जे लाइ उते पहुतो हुयुसि त उते मूंखे चयूं त यूसुफ अच त पाण पहिरियों इफ़्तार, ही रमज़ान जो महीनो ई हुयो, त पहिरियों इफ़्तार आहे कंहिं जॻह ते पाण ओॾे ई हलंदासीं ऐं उनखां पोइ वापसि अची पाण जेको आहे सो तुंहिंजे मौज़ू ते ॻाल्हि ॿोल करियूं था। त मूं डॉक्टर बलोच साहब खे वज़ारत वारे दौर में बि ॾिठो, जॾहिं पाण मिनिस्टर थिया हुआ त मुबारकबाद ॾियण लाइ वियो हुयुसि, उते कुझु माहौल ॿियो हुयो। जॾहिं डॉक्टर बलोच साहब सां वरी हिन गाॾी खाते वारे घर में मिलणु वियोसि, तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त मूं जेको नंढो बर्ड व्यू अव्हां जे साम्हूं हिकिड़ो पेश कयो त जंहिंमें तव्हांखे अंदाज़ो थिए त डॉक्टर बलोच केतिरी घण पासाई शख़्सियत, ऐं उहो माण्हू जॾहिं घर खां निकिरे थो त मूंखे चवे थो यूसुफ तकिड़ो हलंदो आहे, इफ़्तार जो टाइम थियण वारो आहे त अॻिते निकिरी हलो। मूं सम्झो ॿाहिरि का लैंड क्रूज़र बीठी हूंदी, का डब जो 4 डोर गाॾी बीठी हूंदी, लेकिन आउं ऐं डॉक्टर बलोच मॉडल स्कूल जी बैक साइड खां तकिड़ा तकिड़ा निकितासीं ऐं उनखां पोइ डॉक्टर बलोच रिक्शा खे हथु ॾिनो, असां ॿई उन रिक्शा में वेही वञी लतीफ़ाबाद में इफ़्तार डिनर में शरीक थियासीं ऐं वापसी ते उतां कंहिं दोस्त जेको आहे सो डॉक्टर बलोच खे खयों ऐं असां ॿई गॾिजी अची गाॾी खाते में लथासीं। सो चवण जो मक़सदु इहो आहे त डॉक्टर बलोच सॼी उमिरि पंहिंजे क़ौम ऐं मुल्क जी ख़िदमत कई ऐं यकीनन पाकिस्तान सिंध असांजे टोटल मजमूई तौर ते जेका क़ौमी तरक़ी आहे उन में असांखे अहिड़नि नौजवाननि जी ज़रूरत आहे, अहिड़नि बुज़ुर्गनि खे रोल मॉडल ठाहे असांखे पंहिंजी ज़िंदगी जो मसरफ़ या पंहिंजी ज़िंदगी जी कारकर्दगी ॾेखारण जी ज़रूरत आहे। असां डॉक्टर बलोच जे हिन तक़रीब जे हवाले सां ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे मुबारकबाद ॾियां थो जिन ही प्रोग्राम मुनक़िद कयो। अहिड़ा सिलसिला थियणु खपनि। ऐं त इहो बि चाहींदुसि त स्कूलनि में, यूनिवर्सिटीज़ में, कॉलेजिस में, छाकाणि त हू हिकिड़ो अकेडमिशियन बि हुयो, हू हिकिड़ो हिस्टोरियन बि हुयो, हू हुन सां गॾोगॾु जेको आहे हिकिड़ो अहिड़ी शख़्सियत जेका तारीख़ ऐं सकाफ़त जो जीअरो जाॻंदो नमूनो बि हुयो। त मुंहिंजे ख़्याल में असां सभिनी ते फ़र्ज़ु थिए थो त इहे मुख़्तलिफ़ तबक़ा हाए फ़िक्र सां वाबस्ता जेके इदारा आहिनि उन्हनि मंझि डॉक्टर बलोच खे ऐं उनजे फ़नो फ़िक्र खे, उनजे वाबस्ता अमले खे, उनजे वाबस्ता नौजवाननि खे जेको आहे सो सम्झाइणु, उन्हनि ताईं पहुचाइणु ही वक़्त जी ज़रूरत आहे। ऐं मुबारकबाद ॾियां थो डॉक्टर मोहम्मद अली मांझी खे जिन ही प्रोग्राम मुनक़िद कयो ऐं मूंखे मौक़ो फ़राहम कयूं था अवां सां। डॉक्टर मोहम्मद यूसुफ साहब, अवांजी तमामु घणी महिरबानी जो अॼु असांजे प्रोग्राम में अवां शामिल रहिया। असांजे अॼु जे प्रोग्राम में नामियारो कहाणीकार मदद अली सिंधी साहब बि मौजूदु आहे। मदद अली सिंधी साहब, तव्हां डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे मुख़्तलिफ़ सुनहरी दौरनि खे पाण वेझो खां ॾिठो, मुशाहिदो कयो ऐं संदन शख़्सियत जेका रही आहे उन जे बारे में ऐं संदन कम जे बारे में असां अव्हां खां यकीनी तौर ते ॿुधणु चाहींदासीं। थो रहंदो आहियां जो हुननि मूंखे डॉक्टर बलोच ते ॻाल्हाइण लाइ दावत ॾिनी। अव्हांजो हीउ प्रोग्राम यकीनन हिकु अहिड़ो प्रोग्राम आहे जंहिंसां सिंधी ॿोली जी चाहींदड़नि खे ख़बर पवंदी त असांजे मुशाहिरनि आलिमनि पंहिंजी ॿोली अदब लाइ कीअं कमु कयो। डॉक्टर बलोच नालो वठण सां असांजे ज़हन में सिंधी ॿोली जो, सिंधी लोक अदब, सिंध जी तारीख़ ऐं शाह लतीफ़ अची वञनि था। अव्हांखे ख़बर आहे, हर को माण्हू ॼाणे थो त डॉक्टर बलोच पूरी ॼमार सिंधी अदब लाइ सर्फ करे छॾी। डॉक्टर बलोच सिंधी ॿोली बाबति किताब लिखियो। डॉक्टर बलोच लोक अदब जो लातदाद किताब मुरतब कया, लोक अदब गॾु कयईं। डॉक्टर बलोच शाह लतीफ़ जा 10 जुल्द तरतीब ॾिना आहिनि जेके असांजे लाइ मशअल राह आहिनि। मूं अर्ज़ु कयो त पंहिंजे क़ौम जे आलिमनि खे यादि करणु हिकु नेक कमु आहे ऐं उन्हनि जे कारनामनि खे जेतिरो ॻाइजे उहो घटि आहे। असांजे नए नस्ल खे ख़बर पवे त इहे आलिम कीअं कमु कंदा हुआ। डॉक्टर बलोच, अलामा आया काज़ी, पीर हुसामुद्दीन राशदी, मोहम्मद इब्राहिम जोयो असांजे लाइ अॼु बि मशअल राह आहिनि। मां अव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त डॉक्टर बलोच जी ज़िंदगी बाबति वधीक प्रोग्राम पेश करियो
त जीअं असांखे ख़बर पवे। मदद अली सिंधी साहब, तव्हां तमामु घणी महिरबानी हिन प्रोग्राम में असां सां शामिल रहिया। अॼु असांजे स्टूडियोज़ में ख़ुशी जी ॻाल्हि आहे त असां सां बर्ख कहाणीकार मोहतरम शौकत हुसैन शोरो साहब मौजूदु आहिनि ऐं शौकत हुसैन शोरे साहब जो मुख़्तलिफ़ दौरनि में इंतिज़ामी शोबनि ते कमु कयो आहे। इन खां अलावा सिंधी कहाणी जे हवाले सां सदन शानदार ख़िदमतूं आहिनि ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त जॾहिं पाण सिंधी सिंधालाजी में डायरेक्टर जी हैसियत सां कमु करे रहिया हुया त उन वक़्तु बि डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच खे हुननि वेझो खां ॾिठो। त शौकत हुसैन शोरो साहब, अव्हां ऐं असां सभिनी जी ख़ुशकिस्मती आहे, पर अव्हां त जीअं हुननि सां तमामु घणो वेझो रहिया आहियो, त अव्हां सिंधालाजी में जॾहिं डायरेक्टर हुया ऐं डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच साहब बि मुशावरती कमेटी में गॾु हुया, त उन दौर जे बारे में असांखे ॿुधाईंदा त तव्हांजे मुशाहिदे में कहिड़ियूं ॻाल्हियूं आयूं? जी हाँ, उन दौर ते बचां थो, पर पहिरीं कुझु अर्ज़ु करणु चाहियां थो त सिंध में तमामु वॾा आलम पैदा थिया आहिनि, पर उन्हनि सभिनी आलमनि जो पंहिंजे कंहिं मख़सूस मैदान में कमु कयल आहे ऐं डॉक्टर बलोच सिंध जो वाहिद आलम हो जंहिंजो कमु घणो रुखो आहे ऐं हुनखे हिकिड़े इल्म में न पर केतिरनि ई इल्मनि ऐं मौज़ूअनि ते तहक़ीक़ी ऐं तदवीनी कमु कयो, या सिंधी ॿोली, लिसानियात, सिंधी जी तारीख़, सिंधी ॿोली जी लुग़त ऐं सिंधी लोक अदब, सिंधी जे क्लासिकल शाइरनि ते जेके हिन जा मुफ़सल मुक़दमा आहिनि, उहे सभु एॾा वॾा कम आहिनि जंहिंजो असांजे अदब में को मिसाल नथो मिले। त जीअं तव्हां सुवालु पुछियो त एॾे वॾे आलम सां कमु करणु त इंतिहा हिकिड़ी ख़ुशकिस्मती ऐं ख़ुशबख़्ती वारी ॻाल्हि आहे। आउं सिंधालाजी में 2000 में डायरेक्टर मुक़ररु थियो हुउसि ऐं उन वक़्तु मूं जेको हाल अहिवाल वरितो त डॉक्टर बलोच सिंधालाजीअ में जेको कमु कयो आहे उनजी मञता हुनखे अहिड़ी ख़ासि कान मिली ऐं न को हुनजो को तालुक़ ई हो सिंधालाजीअ सां रहियो हुन दौर में। त मूं सोचियो त आउं डॉक्टर बलोच सां वटि पाण हाज़िर थियां ऐं खेसि गुज़ारिश करियां त अव्हां जो साथ अव्हांजी लाइब्रेरी में असां कमु करणु चाहियूं था। डॉक्टर बलोच साहिबु मूंखे टाइम ॾिनो ऐं आउं हाज़िर थियसि ऐं मूं खेसि इहो अर्ज़ु रखियो हुनजे अॻियां त पाण मूंखे चयाऊं त केतिरनि सालनि खां वठी सिंधालाजी जा दरवाज़ा मूं ते बंदि कया विया आहिनि। हालांकि सिंधालाजी जो आइडिया ऐं सिंधालाजीअ खे ठाहिण में मुंहिंजो वॾो हिसो आहे, पर पोइ किन सबबनि जे करे मूंखे सिंधालाजीअ खां परे रखियो वियो ऐं तव्हां नौजवान माण्हू आहियो ऐं तव्हां जेकॾहिं चाहियो था त आउं सिंधालाजीअ लाइ हाणे कुझु करियां त मुंहिंजूं ख़िदमतूं हाज़िर आहिनि। ऐं उनखां पोइ 2000 खां वठी 2009 ताईं आउं डायरेक्टर हुउसि ऐं डॉक्टर बलोच सां तमामु घणी वेझराई रही। जॾहिं को इल्मी अदबी फंक्शन थींदो हो त उनजी सदारत लाइ डॉक्टर बलोच साहब खे अर्ज़ु कबो हो त पाण कॾहिं बि इनकार कोन कयई ऐं मूंखे चयईं त मूं वटि त तमामु घणो ख़ज़ानो आहे सिंध जो, जेको आउं चाहियां थो त सिंधालाजी खे ॾियां। इन खां अॻु में बि मूं सिंधालाजी खे काफ़ी सामान ॾिनो आहे, पर उनजी का मञता कान थी आहे। त मूं चयो साईं तव्हांजे लाइ असां अलॻि हिकिड़ो कमिरो रखूं था सिंधालाजीअ में, हुन में तव्हां जेको सामान ॾींदो उहो उते रखंदासीं ऐं लाइब्रेरी में बि तव्हांजो अलॻि तव्हांजे नाले सां कार्नर क़ाइमु थींदो। डॉक्टर बलोच साहिबु रुगो लाइब्रेरी में या पंहिंजे घर में वेही कमु करण वारो आलम कोन हो, पर उहो कोई जाखोड़ी आलम हो जंहिं सिंध जे चपे चपे कुंड कुंड में वञी तहक़ीक़ कई, जाखोड़ियूं ऐं उतां बेबा शयूं हथु कयूं। हुन वटि आसार क़दीमा जूं केतिरियूं शयूं हुयूं
ऐं हुन में महिरबानी करे इहे सभु शयूं जेके आसार क़दीमा वारियूं या ॿियूं जेके हिन ख़ासि वॾियूं अमल शयूं हुयूं उहे सुधाला जेके ॾिनियूं असां हुन लाइ अलॻि हिकिड़ो कमिरो मुक़ररु कयो जंहिंमें सामान रखियो ऐं हुन में केतिरनि दरनि ते केतिरनि ॻोठनि में डॉक्टर बलोच साहिब के सकाफ़ती के आसार क़दीमा जूं शयूं गॾु कयूं हुयूं या के मौसीक़ी जा के औज़ारो आहे जीअं अलॻि जूं बीनूं वग़ैरह या ॿिया जेके मौसीक़ी जा साज़ हुआ उहे बि असांखे ॾिना ऐं जॾहिं असां इहो कमरे में सभु सामान ठाहे रखियो त कंहिं सर्विस कयो त साईं हाणे तव्हां पंहिंजे हथनि सां ख़ाली हुनजी अचुदा कयो ऐं डॉक्टर बलोच साहिबु पाण आयो हुनजो अचुदा कई ऐं तमामु घणो ख़ुशि थियो त तव्हां सुहिणे नमूने सां इहो कमु कयो आहे। उन वक़्तु संधाराजी में इहा रवायत हुई त कंहिं बि जीअरे अदीब जो को कार्नर क़ाइमु कोन कयो वेंदो हो। उनजे गुज़ारे वञण खां पोइ उनजे माइटनि खे चई उनजे जेके ज़ाती इस्तेमाल जूं शयूं या उन जूं तस्वीरूं ऐं किताबूं वग़ैरह उहे कार्नर में रखिया वेंदा हुआ। त मूं सोचियो त डॉक्टर बलोच साहिब खे जीअरे ई मंचा मिलणु खपे ऐं हुनजे लाइ म्यूज़ियम में हिकिड़ो कार्नर क़ाइमु थिए। इहा ॻाल्हि जॾहिं मूंखे चई त पाण चई त बाबा इहो ॿिया आदम कावड़ जी पवंदा वॾियूं साईं केरु कावड़ जो त भले कावड़ जे पर हाणे तव्हांजे हिकु दफ़ो त चओ त को आलम मूंखे त सुझे ई कोन थो ऐं त महिरबानी करे पंहिंजो सामान ॾियो त असां लाइब्रेरी में रखूं ऐं पाण जो सामान ॾिनो ऐं उहो असां म्यूज़ियम में संदसि ज़ाती सामान जो हिकिड़ो कार्नर क़ाइमु कयो जंहिंजो पाणी एतिरा कयऊं मां हुन वक़्तु वाइस चांसलर मदर सिद्दीकी साहिब बि गॾु हो ऐं पोइ वरी मूंखे चयूं त मूं वटि किताब आहिनि उहे पाण कुझु ॾियणु चाहियां थो त लाइब्रेरी में भले कार्नर ठाहियो त किताब हुआ मकतूता हुआ उहे बि पाण ॾिनऊं पर इहो शर्त रखियाऊं त किताब त केरु ॾिसणु अचे त भले अचे पर मकतूता हर कंहिंखे न ॾेखारिजो छो त पोइ वरी माण्हू जेके आहिनि से मकतूतनि जूं ख़ासि तौर ते उन्हनि जूं जेके फ़ोटो कापियूं कराए पोइ वरी पंहिंजे नाले सां पंहिंजे उन्हनि खे एडिट कनि या ॼाणाइनि त इहे असां हथु कया आहिनि। मुंहिंजो साईं अहिड़ी का ॻाल्हि कोन थींदी जेकॾहिं कंहिं चयो बि त असांखे फ़ोटो कापी कराइणी आहे त तव्हांजी इजाज़त सां ई थींदो। पोइ कुझु माण्हुनि खे ख़बर पई नायाब क़िस्म जा मकतूता हुआ जिन माण्हू राब्तो कयो त असां फ़ोटो कापी कराइणु चाहियूं था पर डॉक्टर बलोच साहिब जी इजाज़त खां सवाइ असां इहो कमु कंहिंखे करणु कोन ॾिनो। त इहे जेके 9 साल आउं संधाराजी में रहियसि त डॉक्टर बलोच साहिब जी लाइब्रेरी हेठि मूं कमु कयो ऐं पाण हमेशह महिरबानी रहिया। जेको को मसइलो थींदो हो त आउं खेसि अर्ज़ु कंदो हुउसि ऐं पाण हुनते हाकारी मोट ॾींदा हुआ ऐं जेकॾहिं को इंसानी सतह ते को मसइलो को पैदा थींदो हो तॾहिं बि वाइस चांसलर खे चवण जे बदिरां आउं खेसि चवंदो हुउसि पोइ पाण इहो मसइलो हल कराए ॾींदो हो। त डॉक्टर बलोच साहिब जेतिरो वॾो आलम हो ओतिरो वॾो माण्हू हो ऐं हुन जेतिरो कमु आउं सम्झां थो त ॿिए के आलम न कयो हूंदो जंहिंमें शुरूअ में चयो त असांजा आलम जेके आहिनि उहे उन्हनि जा पंहिंजा मख़सूस मैदान में कमु कयल आहिनि पर डॉक्टर बलोच साहिबु एॾे त घणनि रुखनि में कमु कयो जो को अदारो करे सघे थो की हिकिड़े शख़्स जे वस जी ॻाल्हि कोन्हे आई। त इहा हिकिड़ी सिंध जे लाइ वॾी ख़ुशकिस्मती हुई जो डॉक्टर बलोच साहिबु जहिड़ो माण्हू सिंध में पैदा थियो। जी डॉक्टर बलोच साहिबु यकीनी तौर ते एहसास शख़्सियत जंहिं लोक अदब तोड़े तहक़ीक़ जे मुख़्तलिफ़ ॾिसाउनि में कमु कयो। असांजो सेमिनार जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे। मां सभिनी महिमाननि जी तमामु घणी थोराइती आहियां जेके स्टूडियोज़ में मौजूदु असां सां गॾु रहिया ऐं इन सां गॾोगॾु ऑनलाइन ते असां सां गॾु शामिल रहिया। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। अॼु जो प्रोग्राम डॉक्टर नबी ख़ान बलोच जूं सिंधी ॿोलीअ लाइ कयल ख़िदमतूं जंहिंमें आलमनि अदीबनि जिन बि असांजे महिरबाननि शिरकत कई
या मुख़्तलिफ़ हंधनि तां वेही असां सां राबितो करे पंहिंजो ख़्यालु या पंहिंजो जेको सो राय ॾिनी, उन्हनि सभिनी जी महिरबानी, उन जा वॾा वड़ जिन असांखे टाइम ॾिनो, यकीनन उन्हनि जे करे ई हीअ हिकु बहितरीनु प्रोग्राम थियो आहे। ऐं उमेद त अॻिते बि असां जेके प्रोग्राम कंदासीं उहे बि हिन प्रोग्राम जी कड़ी हूंदा, पर उहे प्रोग्राम मुख़्तलिफ़ माण्हुनि जे हवाले मुख़्तलिफ़ आलमनि अदीबनि जेके सिंधी ॿोलीअ लाइ ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं आहिनि उन बाबति हूंदा, उहे बि तव्हांजे साम्हूं तकिड़ो ई आणींदासीं। तव्हांजी महिरबानी।